ॿिनि टकनि ते विकामजंदड़ ईमान। ॻाल्हि त सची आहे, पर आहे कड़ी। थी सघे थो त काफ़ी दोस्त नाराज़ बि थियनि, पर सच त चइबो। हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु कंहिंजी दिलि आज़ारी करणु हरगिज़ नाहे, ऐं न ई हिन वीडियो जो तालुक़ु कंहिं फ़िरके वारियत सां आहे। इन ज़रूरी वज़ाहत खां पोइ अचूं था असुल मक़सदु ॾांहुं। ज़कात इस्लाम जे रुकननि मां हिकु अहम रुकन आहे। इन खे ज़कात इन करे चइजे थो त इन में बरकत जी उमेद हूंदी आहे ऐं उन सां नफ़्स पाक थिए थो। ज़कात जो मफ़हूम ॿिनि मानाउनि जो मुरकिब आहे। हिकु पाकीज़गी, ॿियो वाधवीज। कंहिं शइ जी तरक़ीअ में जेकॾहिं के शयूं रंडक हुजनि, उन्हनि खे परे करणु। इस्लामी इस्तिलाह में इन जो लाॻापो ॿिनि मानाउनि ते थिए थो। हिकु उहो माल जेको पाकीज़गीअ लाइ कढियो वञे, ॿियो ज़कात बज़ाते ख़ुदि पाकीज़गीअ जो नालो आहे। ज़कात जो मक़सदु मुआशिरे मां बुख, बदहाली, गुरबत, इफ़लास ऐं उन सबबि पैदा थींदड़ इख़लाक़ी ऐं समाजी बुराइयुनि खे बुंजो ॾेई माण्हुनि खे पाण भरो करणु आहे। ज़कात फ़क़ति मिस्किननि ऐं लाचारनि लाइ आहे। एतिरे ताईं जो ज़कात मस्जिद जे कंहिं कम ते बि ख़र्च नथी करे सघिजे। तव्हां सभु ॼाणो था त हर साल रमज़ान जे महीने में गुरबत जे ख़ात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारी वज़ारत जे चवण ते स्टेट बैंक सभिनी बैंकिंग खे सेविंग अकाउंटनि मां ज़कात जी कटौतीअ लाइ पाबंद बणाईंदी आहे ऐं सभु बैंकूं हिकु मुक़ररु कयल ज़कात निसाब मूजिबि कटौती कंदियूं आहिनि। उहे माण्हू जेकी सॼो साल शिया काफ़र जो राग ॻाईंदा आहिनि, उहे बि क़सम ते बयान लिखाए दस्तावेज़ ठाराए बैंक में जमा था कराइनि त मां शियो आहियां, मुंहिंजे पैसनि मां ज़कात जी कटौती न कई वञे। ईअं हरगिज़ नाहे त शिया अल्लाह ताला जी राह में ख़र्च नाहिनि कंदा। बिल्कुलु कंदा आहिनि ऐं बेशुमार कंदा आहिनि, पर उन्हनि जो तरीक़ो थोरो मुख़्तलिफ़ आहे। समूरी ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त अलाह जी राह में ॾियण खां न कीबायो। फ़रमान आहे त जेकी माण्हू अलाह जी वाट में ख़र्च करण में कंजूसी कनि था, से इहो न सम्झनि त कंजूसी संदन हक़ में का भली आहे। कंजूसी त उन्हनि जे हक़ में ख़राबु आहे। जल्द ई क़यामत जे ॾींहुं उन्हनि जो माल उन्हनि जे लाइ वबाल थी पवंदो। हिन साल 2024 जे निसाब मुताबिक़ जिन सेविंग अकाउंटनि में 1,35,179 रुपयनि खां घटि रक़म हूंदी, उन्हनि जी कटौती न कई वेंदी। उमेद थी कजे त तव्हां बि इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ हूंदा। जे मुतफ़िक़ आहियो त वीडियो खे ॿियनि सां ज़रूरु शेयर कजो।